पर थोरो निहारींदा कयो, थोरो आसे पासे ॾिसंदा कयो। उहे सभु जिन असांजी ज़िंदगी में एतिरियूं रोशनियूं कयूं आहिनि, जिन असां ते एतिरियूं महिरबानियूं कयूं आहिनि, जिन महमूद खे महमूद कयो आहे, तव्हांखे तव्हां कयो आहे, उनखे विसारणु असांखे कंहिं बि सूरत में जुगाए कोन्ह थो। असांखे सोचणु घुरिजे उन्हनि सभिनी जे बारे में। भली उमिरि वॾी थी वञे, भली उन्हनि खे आस्ते आस्ते हाणे वैसर थी पई आहे, भली हू शयुनि खे हेॾां होॾां कनि था, भली उन्हनि खां हाणे पाणी जो गिलास कोन्ह थो संभालजे, भली हू इरिटेट कनि था, पुछनि था केॾां थो वञी, केॾी महिल आहे, छा थो करी, छो थो करी। छॾे ॾियो न, छॾे ॾियो। जेकॾहिं खंदा पेशानी सां थोरो जवाबु ॾेई सघो था, ॿाहिरि वियो हुअसि। तव्हां ॾिठो आहे त जॾहिं को माण्हू ॿुधी न सघंदो आहे, असां ज़ोर सां ॻाल्हाईंदा आहियूं। ख़ातिन हज़रात, मां पाण बि ईअं कंदो आहियां, मूं में वॾो ऐब आहे, कोताही आहे, रड़ियूं कंदो आहियां, मां शाउट कंदो आहियां। हाणे ॿुधण में न अचे, मां ज़ोर सां कंदो, बाबा हेॾां वियोसि न। अरे हू तव्हांजो आवाज़ु नथो ॿुधी सघे। ख़ातिन हज़रात, हू तव्हांजो अक्स ॾिसे थो, हू तव्हांजे चहिरे ते उहा लकीर पढ़ी थो वठे, जेका कराख़्तगीअ में लकीर आहे, जेका कावड़ में आहे, जेका शिदत सां आहे, त हिनखे सम्झ में छो कोन थो अचे। हीअ छो था असां विसारे छॾियूं त असांखे बि सम्झ में कोन ईंदो हो। हिकिड़ो ज़मानो हो, असांखे बि सम्झ में कोन ईंदो हो, हुन पासे खां असांखे अलाए छा पलाए पवंदो हो। शायदि असांजो ज़हन उन महिल अहिड़ो कोन हो जो असांखे सम्झाए सघे हा त असांखे छा पलाए पियो आहे, ऐं शायदि असांजो ज़हन हाणे अहिड़ो कोन्हे जेको असांखे सम्झाए सघे त असां छा पलाए में विझी रहिया आहियूं।